ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد يا معشر الجن والإنس إن استطعتم أن تنفذوا من أقطار السماوات والأرض فانفذوا لا تنفذون إلا بسلطان فبأي آلاء ربكما تكذبان وقال الله تبارك وتعالى في مقام آخر وقال عفريت من الجن أنا آتيك به قبل أن تقوم من مقامك وإني عليه لقوي أمين हर किस्म की हमदई सना वदाई वाखान किबरियाई अज़मत व जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरक के जुगाए जेको इन पूरे संसार जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा लातादाद अनगणिया बेहिसाब दुरूद व सलाम हुजन
हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात है जेके अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जलाए रहबर व रहनमा हादी व मुर्शिद रहमतल लिल आलमीन बढ़ाए करे मौक़ूफ़ फरमाए। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिने किराम, पंहिंजे गुज़िश्ता जुमआत जे अंदर जिन्नात जे मुतालिक मौज़ू हली रहियो हो तो जिन्न बि हिकु मौजूद मखलूक है। अल्लाह रब्बुल आलमीन उनके पैदा कयो आहे। जिन्न बाह जी पैदाइश आहे, बाह मजा पैदा थियल आहे। जिन्नन में भी जियां इंसानन में काफ़िर मुसलमान आहिनि, इएं जिन्नन में भी काफ़िर मुसलमान आहिनि। जियां इंसानन में नेक ऐं बदगुनाहगार आहिनि, इएं जिन्नन में भी नेक ऐं गुनाहगार आहिनि। जियां इंसानन में ज़ालिम जाबिर माण्हू आहिनि, इंसान आहिनि, ईअं जिन्नन में भी ज़ालिम जाबिर जिन्न आहिनि। जियां इंसानन जे मथां अल्लाह तबारक व तआला जिन जा हुकूक लागू थियनि था, आयत थियनि था, ईअं जिन्नन जे मथां बि अल्लाह रब्बुल आलमीन जा हक़ आहिनि। जियां अल्लाह रब्बुल आलमीन इंसानन जे लाइ पैगंबर मुंतखब कया, पैगंबर चूंडिया, उहे साॻई पैगंबर जिन्नन जे लाइ पिया आहिनि। जीअं इंसानन जो पैदा थियण आहे, ईअं जिन्नन जो भी पैदा थियण आहे। जीअं इंसानन जो नस्ल वधे थो, जिन्नन जो भी ईअं नस्ल वधे थो। जीअं इंसानन जी शादी आहे, ईअं जिन्नन जी भी शादी आहे। जियां इंसानन जा कारोबार ॾेती लेती मामलात आहिनि, ईअं कंहिं हद दर्जे ताणी जिन्नन जा भी आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जिन्नन जो तज़किरो कुरान पाक में कयो ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन फरमान में भी कयो। हज़रत सालबा अल खुशनी रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन का एक रिवायत मनकूल है तो नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन फरमायो अल जिन्नतु सलासतु असनाफ, जिन्नन जो टे किस्म आहिनि। जिन्नन जो टे किस्म आहिनि। सिन्फुन, हिकिड़ा उहे जिन आहिनि युतीरून फिल हवा, जेके हवा में उॾामंदड़ आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जिन्नन के एतिरी ताक़त अदा कई आहे जो उहे जिन्न हवा में उॾामंदा आहिनि। ऐं ॿी क़िस्म कहिड़ी आहे? सिन्फुन हयातुन व किलाबुन, ॿी जिन्नन जी क़िस्म इहा आहे जेके नांगन जी सूरत में, कुतन जी सूरत में, ऐं कदी जा लफ़्ज़ आहिनि तो विछुअनि जी शिकल में भी अचनि था। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो टी क़िस्म जेका जिन्नन जी आहे यहलून व यज़अनून, जियां इंसानन जो रहन कहन आहे, हिकिड़ी जगह ते इकामत इख्तियार करे रहनि, जीअं पंहिंजो ॻोठ आहे, पंहिंजा घर ठहिया पिया आहिनि। जेकॾहिं को अहिड़ो वक़्तु थी थो वञे इंसान कंहिं पासे लॾो खणी हलियो थो वञे, टी क़िस्म जिन्नन जी ई आहे। बाक़ाइदे ॻोठ रहन कहन उन्हनि जो मुस्तक़िल तौर ते आहे। पोइ कंहिं सबब कंहिं वजह जे करे जीअं इंसान हिकिड़ी जगह तां लॾो खणी बा फलाणो हितां लॾो खणी फलाणे ॻोठ में वेठो आहे, त जिन बि ईअं लॾो खणी वेंदा आहिनि। त जिन टिनि क़िस्मनि ते मुश्तमिल आहे, पर इन टिनी क़िस्मनि जे अंदरि
नेक भी आहिनि बद भी आहिनि, काफिर भी आहिनि मुसलमान भी आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जिन्ननि खे जेका एॾी वॾी ताक़त अदा कई आहे त इंसाननि खे बि ताक़त आहे। जीअं जिन्ननि जा क़िस्म खणी चइजनि ताक़त जे हिसाब सां, ज़ुल्म ॾाढ जे हिसाब सां, इहे इंसाननि में बि आई। ज़ालिम जाबिर अल्लाह रब्बुल आलमीन इहे ताक़तूं इहे कुवतूं ॾियण खां पोइ बि इरशाद फरमायो या माशरल जिन्न वल इंस, जिन्ननि इंसान जी जमात, मता तव्हांखे पंहिंजी ताक़त ते गुरूर थी वञे अॼु त असीं हेॾी वॾी ताक़त जा मालिक आहियूं। असीं हवा में उॾूं था, हवा में उॾूं था, असीं घणो कुझु करे सघूं था। असीं विछुअनि जी, नांगनि जी, कुतनि जी, इंसाननि जी शिकल बि इख्तियार करे सघूं था। असां में एॾो वॾो पावर आहे। पर फरमाया त या माशरल जिन्न वल इंस इन इस्तताअतुम अन तनफुज़ू मिन अक़तारिस समावाति वल अर्द, तव्हां मता पंहिंजी ताक़त ते पंहिंजो पाण खे वॾो भउ सम्झो, ताक़तवर सम्झो, पर यादि रखी छॾियो त अल्लाह जी ताक़त जे साम्हूं तव्हांजी ताक़त का बि हैसियत कान थी रखे। जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे त पोइ आसमान ऐं ज़मीन जा किनारा किरास करे ॾेखारियो, फरमाई कोन था किनारा किरास करे ॾेखारियो। त ॻाल्हि बि कई सुर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जिन्ननि में बि टे क़िस्मूं आहिनि। हिकिड़ा उहे जेके हवाउनि में उॾामनि था, उन्हनि जा मिसाल अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि इरशाद फरमायो सूरत नमल जे अंदरि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जो वक़्तु आहे नुबूअत जो, हिकिड़ी मलक आहे सबा जी, यमन जी तरफ़ सबा इलाइक़ो आहे, उन मलक आहे बल्कीस ॾांहुं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पैगाम मोकिलियो। ऐं साॻे वाक़े सां हुदहुद टुकवाटो जेको पखी आहे उन जो वाक़ियो बि तालुक़ रखे थो, जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान कयो जेके बि मख़लूक़ूं आयो सभु जूं सभु गॾु थी वञो मैदान ते, सभु मख़लूक़ूं गॾु थी वयूं। ही क़ुरान पाक जा जुमिला आहिनि। पर हुदहुद पखी जेको आहे उहो गैर हाज़िर हो। वतफ़क़द तैर फ़क़ाल मा लिय ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन लौ अज़िबन्नहु अज़ाबन शदीदन औ लअज़बहन्नहु औ लयअतियन्नी बिसुल्तानिन मुबीन। हज़रत सोनो सुलेमान अलैहिस्सलाम जंहिंमहिल पखियुनि मंझि हलणु लॻो, पखियुनि खे ॾिसणु लॻो, जांच पड़ताल करणु लॻो, चवणु लॻो त छा माजरो आहे, हुदहुद पखी खे न पियो ॾिसां, गैर हाज़िर आहे, या मूंखे ॾिसण में कोन पियो अचे। अचण ॾियोसि, जेकॾहिं को दलील खणी आयो, को उज़ुर खणी आयो, का माक़ूल वजह खणी आयो गैर हाज़िरी जी त ठीकु आहे, जेकॾहिं न त उनखे सख़्तु सज़ा ॾींदुसि या उनखे आउं ज़िबा करे छॾींदुसि। गैर हाज़िर छो आहे? नबी जो सॾु थियो आहे, नबी जो सॾु थियो आहे, सभु मख़लूक़ गॾु आहिनि, हिकिड़े पखी खे एतिरी ताक़त ऐं जुरत आहे जो गैर हाज़िर अचे, गोज़ुर वाकई खणी आयो त ठीकु आहे, न त पोइ इहो सज़ा जो मुस्तहिक़ थींदो। सज़ा कहिड़ी? या त हिनखे ज़िबा करे छॾिबो या हिनखे ॿी का जिस्मानी सज़ा ॾे। इते तव्हां जे लाइ मुंहिंजे लाइ पैगाम आहे। पर तव्हां आऊं बि नबी खे मञींदड़ आहियूं, नबी जे घणनि ॻाल्हियुनि खे क़बूल कयो आहे, नबी जे घणे सदन खे क़बूल कयो आहे, नबी जे घणनि सदन ते हाज़िरी भरी आहे। केतिरियूं सम्झाणियूं सॼी उमिरि थी वई आहे, सम्झंदे पढ़ंदे ॿुधंदे ॿुधाईंदे हाज़िरी भरी आहे। को सुधारो आहे? नबी जो हुकुम हुजे हिकु पखी गैर हाज़िर थे, उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां इहा सज़ा थिए त अंदाज़ो लॻायो। तॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सोचां थो अज़ान अचे
वरी हुकुम ॾियां त तकबीर चई वञे। हिकु माण्हू खे हुकुम ॾियां त उहो नमाज़ पढ़ाए। हिन नमाज़ शुरू थिए ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वञा काठियूं गॾु करियां, काठियूं गॾु करे उन्हनि माण्हुनि जे घरनि में हलियो वञा, उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई अचां। जेके पंहिंजो पाण खे मुसलमान चवनि था, इस्लाम जी दावा कनि था, अज़ान आई आहे, नमाज़ जो टाइम थियो आहे, पोइ बि घरनि में वेठा आई। ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे घरनि में वञी करे उन्हनि खे बाहि ॾेई साड़े अचां। अंदाज़ो लॻाए एतिरे क़दुरु अल्लाह जे तरफ़ां सख़्तु अमर आहे। छा मोह ॾींदासीं? हीअं ई पिया ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह जो क़ुर चए थो का मखलूक कान्हे जेका अल्लाह जी इबादत खां ख़ाली हुजे, पर ॿ मखलूक अहिड़ियूं आहिनि जिन्ननि ऐं इंसान में अहिड़ा बदबख़्त जेके अल्लाह जी इबादत खां अरॾा ऐं फटकारी वारी ज़िंदगी गुज़ारण, मर्ज़ी वारी ज़िंदगी, ख़ुदगर्ज़ी वारी ज़िंदगी गुज़ारण वारा। सोणे सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान कयो आहे, थोरी घड़ी खां बाद में हुदूद पखी अची करे हाज़िर थियो आहे। ऐं हुदूद पखी गैर हाज़िरी जो सबब छा? हुदूद पखी जवाब ॾिनो आहे, सोणा सुलेमान आऊं तो वटि उहा ख़बर खणी आयो आहियां जंहिं ख़बर जो तोखे बि इल्मु कोन्हे को। उहा कहिड़ी ख़बर आहे? ए सोणा सुलेमान आऊं इन पासे वियो हुयुसि, ॾिठमि हिकिड़ी औरत आहे बादशाह, उहा तख़्त ते वेठल आहे। उहा तोड़े उनजी सॼी मखलूक जेका आहे सिज ऐं चंड खे सजदा पई करे, यानी मुशरिक हुया, काफ़िर हुया। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत सोणे सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं इहा ॻाल्हि पेश कई आहे। क़ुरान चए थो त सॼी मखलूकनि ते सोणे सुलेमान अलैहिस्सलाम जी हुकूमत ऐं ताक़त ऐं पावर हुजण जे बावजूद बि सोणे सुलेमान के नबूवत और रिसालत मिलण जे बावजूद भी या ख़बर कान्हे का पखी छो गुम थियो आहे, उन जो सबब छा आहे? क़ुरान चए तो सोणे सुलेमान अलैहिस्सलाम के गैब जी ख़बर कान हुई, कुझ जी ख़बर कान हुई। कुझ जी ख़बर हुजे त पुछे तो रही आहे, चवे हा बाबा हुदूद हाज़िर कोन्हे तो इहो ॾेई वियो आहे। चवंदा नबी हाज़िर बि आहे, नादिर बि आहे, मौजूद बि आहे, ॾिसे बि पियो। पोइ सुलेमान अलैहिस्सलाम पुछो जो छा मसइलो आहे? ऐं हुदूद कोन पियो ॾिसां, चवे आऊं ॾिसां पियो, आऊं त मौजूद आहियां, हुदूद एॾे ई वियो आहे, को मसइलो कोन्हे, को सख़्तु सज़ा ॿुधण जो छा सबब? हेॾा नबी चयो त हुकुम ॾियां त नमाज़ पढ़ाए वञा, हितां हली वञा, काठियूं गॾु करे घरनि खे साड़े अचां। हाज़िर बि हो, नादिर बि हो, त पोइ हितां वञण जी, काठियूं गॾु करण जी कहिड़ी ॻाल्हि करण जी ज़रूरत हुई? त गैब जो ख़बरूं अल्लाह रब्बुल आलमीन ई ॼाणे थो। ऐं ॿियो जेको जंहिं जॻह ते मौजूदु आहे, जंहिं मामले जो मुशाहिदो करे पियो, उनखे ई ख़बर आहे। ॿिए कंहिंखे पोयां परे वारे खे का ख़बर कान्हे, भले नबी छो न हुजे, जेसीं ताईं उन वाक़े जो उनखे ख़बर ॾिजे नथी, या पोइ रब जे तरफ़ां उन नबी खे वही जे ज़रिए ख़बर ॾिजे, या त पोइ उते जेको मौजूदु माण्हू आहे उहो पैगाम खणी अची नबी खे ॿुधाए, पोइ नबी खे ख़बर पइजी सघे। बहरहाल पोइ सोणे सुलेमान अलैहिस्सलाम हुदूद पखी खे चयो हाणे ही तो ही दी पैगाम खणी वञ। मलका बल्कीस वञी करे उते पैगाम पहुचायो आहे, तौहीद क़बूल करियो, इस्लाम क़बूल करियो, मुसलमान थियो, अल्लाह जी इबादत गुज़ार। उते हुदूद पखी जे साम्हूं ज़ेवरात रखिया विया, माल रखियो वियो, पैसा ॾोकड़ दिरहम दीनार दौलत रखी वई। ऐं हुदूद पखी खणी वञी करे बादशाह सुलेमान खे ॾे, रुश्वत पई ॾे त असांजे मथां ॾाढ न करे, असां जिहाद वग़ैरह जी ॻाल्हि न करे, हीअ वञी ॾींहुं चुप करे वेही रहंदासीं। खणी आयो हेॾा हुदूद पखी खणी आयो, हेॾा सभिनि खे घुराए मशवरो पई करे, ॿियो ख़बर हाणे छा थींदो? बादशाह ॻाल्हि कई अथसि, इहे बादशाह जेके अलाह जी तरफ़ां मुंतख़ब थींदा आहिनि, उहे जेका ॻाल्हि कंदा आहिनि सो पूरी करे ॾेखारींदा आहिनि, ऐं जिथे आईंदा
जेके उन्हनि जी ॻाल्हि खे न मञींदा, जिथे इहे मौजूद हाज़िर थिया ऐं उनजे मथां हथ हलायूं त तबाह करे छॾींदा सभिनि खे। चलो ठीकु आहे, तोहफ़ो मोकिलियो अथऊं, माल मोकिलियो अथऊं मथां सुलेमान अलैहिस्सलाम पाण सां छा करे। सुलेमान अलैहिस्सलाम वटि जंहिंमहिल इहा ॻाल्हि पहुती आहे, उहो त पखी इहो माल खणी आयो आहे। अची करे सोणे सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं पेश कया। सोणे सुलेमान चयो, छा था सम्झो, ये तोहफ़ा, ये पैसा, ये लुकड़, ये दुनिया धन दौलत खणी वञी वापसि ॾियो न। चओ न, इहे तोहफ़ा पाण वटि रखो, इन दुनिया ते तव्हां ई ख़ुशि रहो। जेकॾहिं मुसलमान थियो त ठीकु आहे, न त यादि रखी छॾियो तव्हांजे मथां अहिड़ो जिहादी लश्कर काहे पवंदो, कंहिं बि तरह सां तव्हां हुनखे कमज़ोर नथा करे सघो। हीउ पैगाम हेॾा वियो हलियो, हेॾा सुहिणो सुलेमान वेठो आहे, सभु मख़लूक़ूं मौजूदु आहिनि, तख़्त ते वेठो आहे। हिते हाणे सुहिणे सुलेमान चयो आहे, केरु आहे अवाम जा जो मलिक आहे, बल्कि जो जेको तख़्त आहे उहो खणी करे हिते पहुचाए। क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न, ही जिन्ननि जी ताक़त आहे। जिन्ननि मञा हिकु सरकश जिन्न चयो आहे, वॾे ताक़तवर जिन्न चयो आहे। तफ़सीर इब्न कसीर में उनजे कद काठ खे बयानु कयो आहे त वॾो जबल जेतिरो जिन्न। ओ जिन बि चविया ना आती कबिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक। सोना सुलेमान उन तख़्त खे खणी अचण ते क़ादिर आहियां, उनखे खणी ईंदुसि, केतिरे टाइम में खणी ईंदुसि। सुबुह जो जंहिंमहिल सुहिणो सुलेमान घरों निकिरी करे पंहिंजे तख़्त ते अची करे वेहंदो आहे। तफ़सीर इब्न कसीर में बयान थियो आहे त ज़ुहर ताईं सुहिणो सुलेमान वेहंदो हुयो। ओॾीमहिल फ़ैसिला ॿुधंदो हुयो, हुकुम जारी कंदो हुयो, इहा हिन जी बैठक हुई, वेहण जो टाइम हुयो। जिन चयो आहे त सुहिणा सुलेमान एतिरी देर में उनजो तख़्त खणी करे तो वटि पहुचंदुसि। व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन, ऐं अमानतदारी सां खणी करे तो ताईं पहुचंदुसि, ऐं वॾी ताक़तवर बि आहियां। हीउ जिन जो बयानु आहे। त जिन एॾी वॾी ताक़त बि रखनि था। वली सुलैमान अर्रीह गुदुव्वुहा शहरु व रवाहुहा शहर व असलना लहु आइनल क़ित्र व मिनल जिन्न। रब्बुल आलमीन फरमायो, सुलेमान अलैहिस्सलाम हवा ते बि सैर सफ़र कंदो हुयो, पर जिन्ननि ते बि सुहिणो सुलेमान अलैहिस्सलाम सैर सफ़र कंदो हुयो। एतिरे वक़्त में, थोरे ई वक़्त में एतिरी सफ़र जी मुद्दत किरास करे पूरो कंदो हुयो जो जेकॾहिं पंध हलिजे त महीननि जा महीना लॻी पवंदा। पर हवा ऐं जिन्ननि जी एतिरी तेज़ रफ़्तार हुई जो उन्हनि जे ज़रिए सां सुहिणो सुलेमान अलैहिस्सलाम चंद घड़ियुनि में ई महीने जी मुसाफ़त तय करे छॾींदो हुयो। एॾी वॾी ताक़त वारा ऐं एॾा वॾा तेज़ तंद जिन आहे। इंसाननि जी शिकल बि इख्तियार कंदा। जिन इंसान जी शिकल में बि अचनि था। अल्लाह तबारक व तआला सूरतुल अनफाल में ज़िक्र फरमायो, नबी मुकर्रम मक्के खां हिजरत करे मदीने विया। हिजरत जो ॿियो साल हले पियो। काफ़िर मुसलमाननि जो जेको जथो आहे, कारोबारी जथो आहे, उन जे मथां हमले जे ताक़ में आहिनि। असां हिननि ते हमलो कंदासीं, हिननि खे क़ैद कंदासीं, हिननि खे मारींदासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर मिली आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां बि हुकुम जारी थी चुको आहे त जिहाद जी तयारी कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जे नबी ऐं मुसलमाननि जा दुश्मन एॾा काफ़िर बि तयारी करे कारोबारी जो बहानो करे शाम ॾांहुं रवाना थिया। पर असला सभ जा सभु मौजूदु आहिनि। लश्कर जर्रार तक़रीबन तयार आहे, हितां निकिता आहिनि। गस में मुसलमान मिली विया हलिया त उन्हनि सां विड़ी वठंदासीं। हाणे हिते सुराका बिन मालिक जाशम जी शिकल में शैतान आयो आहे, इंसानी शिकल में।
पाण में वेठा न सब सरदार मशवरो कन पया। हे बची करे वेही रहियो आ। सुराका वॾी इज्जत वारो ॾिठो वेंदो, ॻायल मञल शख्सियत हुई। चई ॿुधो कहिड़ियूं सलाहूं पिया कयो, आऊं तव्हां सां गॾु आहियां। बनो मदलज वारा सभ जा सभ मुंहिंजे ताबे आहिनि, सभ तव्हांजो साथ ॾींदा। हलो गॾिजी करे सिधो संभाले करे मुसलमाननि सां विढ़ूं था, मारियूं था। अल्लाह रब्बुल आलमीन इन जो सॼो नक्शो छिकियो आहे, सभिनि खे उभारे करे चई आऊं रुॻो न, मुंहिंजा जेके बनो मदलजी कबीले वारा अथव से बि सभु तव्हां सां गॾु हूंदा। यानी हिकिड़ो शैतान न, पर पूरो कबीलो मूंसां गॾु तव्हां जी मदद जे लाइ ईंदो। ऐं तव्हां सां गॾु आहियां, हलो विढ़ो उन्हनि सां गॾु। ही तव्हां रवाना थिया। जंहिंमहिल मैदान बदर में पुॻा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको वही खणी ईंदड़ फ़रिश्तो आहे जिब्राईल, जिब्राईल ते इन सुराका बिन मालिक जी शिकल में शैतान जी नज़र पई आहे, त जिब्राईल अचे ई हिन ॾांहुं पियो। छो ग़ज़वे बदर में फ़रिश्ता मदद जे लाइ नाज़िल थिया। मुसलमान 313 हुया, असलो भी पूरो सारो हुयो, माना न हुजण बराबर हुयो। ऐं होॾा काफ़िर मुकम्मल असलो मुकम्मल सवारियो आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन का प्यारे पैगंबर मदद जी दुआ कई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्लाह तबारक व तआला मदद ॾिनी फ़रिश्तनि जी। फ़रिश्ता हेठि लही आया, सूरतुल अनफ़ाल में जो ज़िक्र आहे। त हिन सुराका बिन मालिक जी शिकल में जेको शैतान आयो उन जो लश्कर, उन ॾांहुं अकेलो जिब्राईल वधियो। जिब्राईल ते जंहिंमहिल शैतान जी नज़र पई, भॼण लॻो। क़ुरान पाक चए थो त जेॾी महिल उन नज़र पियसि त न कस आला के भई पंहिंजे खुड़ियुनि पर पोइते भॼण लॻो। रिवायत में आहे त नज़र बिन हारिस काफ़िर, उन जे हथ सां हथ हो इन जो मिलियल हो, पूरो इंसानी शिकल आहे। जंहिंमहिल इन भॼण जी छॾाइण जी कोशिशि कई त चई केॾां थो वञी, हेॾां विढ़णो आहे, असांखे उभारे वठी आयो आहे। आऊं मुंहिंजा मतिलब जी सभु तव्हां सां गॾु आहिनि, तूं वञी केॾां थो? वराए उनखे हारिस खे चंपो हई मोह वारो किराए इहो पियो वञे। क़ाल इन्नी बरीउम मिनकुम इन्नी अख़ाफुल्लाह वल्लाहु शदीदुल इक़ाब। चईं आऊं तव्हां खां बेदार आहियां, अल्लाह खां डिॼां थो, अल्लाह ॾाढो सख़्तु पकड़ींदड़ आहे। अंदाज़ो लॻायो, केरु थो चवे शैतान इंसानी शिकल में आयो, पाण बि वठी भॻो आहे त पंहिंजो लश्कर बि सभ जो सभु हिन जे पोयां वठी करे भॻो आहे, सभु भॼी जान छॾायो। इहो त थियो कि शैतान जेको इंसानी शिकल में आयो, इंसानी शिकल आहे शैतान। पर हिते शैतान बि पाण खे मुसलमाननि खे अहिड़ो पैगाम ॾिनो आहे, मुसलमाननि खे पैगाम ॾिनो आहे। हालांकि सभु मुसलमान मञनि था त शैतान छा आहे? मलऊन आहे, मरदूद आहे, अल्लाह जी रहमत खां तड़ियल आहे, अल्लाह जी मोहब्बत खां तड़ियल आहे। पोइ बि चए थो त इन्नी अख़ाफुल्लाह, आऊं अल्लाह खां डिॼां थो। असां पंहिंजो पाण खे शैतान खां भला चवण वारा अल्लाह खां कोन था डिॼूं। अंदाज़ो त लॻायो, इंसान पंहिंजो पाण खे चए थो आऊं भलो आहियां, आऊं अशरफुल मखलूक आहियां, सभिनी मखलूकनि खां वधीक इज़त वारी मखलूक मुंहिंजा आहियां। पर शैतान चए थो जंहिंमहिल पातर ॾिठई, मोचड़ा ॾिठई, अल्लाह जा फ़रिश्ता ॾिठई त चई इन्नी अख़ाफुल्लाह, आऊं अल्लाह खां डिॼां थो। सिर्फ़ु इहो कोन चई वल्लाहु शदीदुल इक़ाब, अल्लाह ॾाढी सख़्तु पकड़ वारो अथव। काफ़िरनि खे बि पैगाम ॾिनई, मुसलमाननि खे ता हया जेके बि क़ुर पढ़ंदा सभिनी खे पैगाम ॾिनई त यादि रखियो, ऐं आहियां अल्लाह जी रहमत खां तड़ियल, महरूम आहियां, जन्नत में दाख़िल कोन थो थी सघां। हर वक़्तु मूं ते, मुंहिंजे पोयरनि ते अल्लाह जी लानत आहे।
पर पोइ बि आउं अलाह खां डिॼां थो ऐं अलाह जी पकड़ ॾाढी सख़्तु अथव। असांखे केतिरो ख़ौफ़ आहे अलाह जो, अंदाज़ो लॻायो। ऐं अलाह जो ख़ौफ़ मख़लूकनि जे ख़ौफ़ में फ़र्क़ु आहे। अलाह जो ख़ौफ़ इहो आहे त तव्हां अलाह जे वेझा थींदा वञो, जॾहिं त मख़लूकनि जो ख़ौफ़ इहो आहे त जंहिं शइ खां डिॼो हुन खां परे भॼो। ईअं जे वॾेरे खां डिॼूं था हुन खां परे कर, बाबा पासो करे अॻियां वञो। जितो कुतो आयो हुन खां पासो कबो, जानवर आहे को वेड़ो हुन खां पासो करे हलियो वञिबो। वञूं पिया रस्ते ते कंडा किन पाणी आहे त हुन खां पासो करे निकिरी हलिया वेंदासीं, परे भॼंदासीं। पर अलाह जो ख़ौफ़ इहो आहे जो अलाह जे वेझा थियो। गुनाहनि खां बाइकाट करियो, नेकियुनि ॾांहुं अॻिते अचो, अलाह जे हुकमनि जी पासदारी करियो, नेक साले अमलनि वारी ज़िंदगी गुज़ारणु शुरू कयो। इहो अलाह खां डिॼणु आहे। दुनिया जहान में जिन्हनि शयुनि खां डिॼणु खपे उन्हनि खां कोन था डिॼूं। गुनाह जे कमनि खां, ज़ुल्म खां, जबर खां, ॾाढ खां बचणु खपे, उन खां कोन था बचूं। उन्हनि सभिनि जे पोयां लॻा पिया। अलाह रब्बुल आलमीन जो को ख़ौफ़ आहे ई कोन जे अलाह खां डिॼूं था। तो शैतान इंसान जी शिकल भी इख्तियार करे थो, ऐं शैतान कुत्ते ऐं नाग जी शिकल भी इख्तियार करे थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जीअं टुटो आहे, सिधो घर न आयो आहे। अची करे ॾिठईं त मुंहिंजी घरवारी दरवाज़े खां ॿाहिरि बीठी आहे। जज़्बात में अची वियो आहे, तूं ॿाहिरि छो बीठी आहे? गैरत आहे इंसान जे अल्लाह जा बाना मुंहिंजा मुड़ुस मूं ते कावड़जण खां पहिरियां अंदरि ॾिस त सही कहिड़ी मुसीबत आहे। ॾिठईं त नाग आहे, हिकिड़ो कारो नाग खट ते वेठो आहे। इंसाफ ई सगोरे फौरन उन नाग ते हमिलो करे उनखे मारण जी कोशिश कई। हे ॿई पाण में विड़ी पिया। आख़िरकार नतीजो इहो निकितो त हिन नाग खे मारे वेंदो ऐं नाग ॿिन खे खाइयो। ही बि पटी ते मरी वियो, शहीद थी वियो आहे। नाग बि मरी वियो धकनि जे करे, ही बि शहीद थी वियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पई आहे नबी साईं आया, साहब सगुरा आया, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे भाउ खे नाग खाइयो आहे, ही नाग जे करे फोत थी वियो आहे। अल्लाह जा रसूल रब करीम खां दुआ कयो त अल्लाह रब्बुल आलमीन असांजे भाउ खे दुबारा ज़िंदा करे हयाती ॾे। नोट कजो, अक़ीदे जी ॻाल्हि आहे। कहिड़ा साहब सगोरा, नेक सालिहनि जी जमात, जंहिंजे बारे में काफ़िरनि खां सवाइ ॿियो केरु कुझु पुछी नथो सघे। उन्हनि जे ईमान में, उन्हनि जी तक़वा में ॿियो केरु शक करे ई कोन थो सघे, छो जो क़ुरान पाक उन्हनि जो ईमान बयानु कयो आहे। क़ुरान पाक उन्हनि जी तक़वा परहेज़गारी बयानु कई आहे। उहा जमात बीठी आहे। हिते औलिया किराम ठाहिया वेठा, फिलाणो पीर, फिलाणो मुर्शिद, फिलाणो बाबो, फिलाणो गाबो, हेॾी वॾी ताक़त वारा आहिनि जिन्हनि जे बारे में का गारंटी कोन्हे का। हू जेके नाग खाइयो आहे इन जे बारे में बि अल्लाह जो क़ुरान गारंटी ॾे। जेके मथां बीठा आहिनि से बि गारंटी शुदा वली, हे अल्लाह जा पक्का वली आहिनि। ऐं जंहिंखे चवनि पिया उहो वलियनि जो बि सरदार आहे, नबी आहे। सॼी काइनात में आयल आहियूं तमा, अल्लाह जा रसूल पाण न, अल्लाह खां दुआ कयो त अल्लाह इनखे ज़िंदा करे। जंहिंखां दुआ कयो? अल्लाह साईं खां दुआ कयो त अल्लाह इनखे दोबारा ज़िंदा करे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, अल्लाह जो फ़ैसिलो थी चुको आहे, हाणे ही इंसान दोबारा ज़िंदा कोन थो थी सघे। ये अल्लाह जो अटली फ़ैसिलो थियल आहे। हाणे तव्हां ईअं कयो, पंहिंजे भाउ जे लाइ दुआ बख़्शिश करियो बस। दुनिया जहां में छा पियो हले? फिलाणो पीर फिलाणे खे ज़िंदा करे छॾियो, अली ज़िंदा करे छॾियो, अब्दुल कादिर ज़िंदा करे छॾियो, फिलाणे पीर ज़िंदा करे छॾियो, फिलाणे पीर ही करे छॾियो, फिलाणे पीर ही करे छॾियो।
हू चवन पिया अल्लाह के हुक्म से अल्लाह का दुआ कर अल्लाह इनके जिंदा करे। मोहम्मद करीम कुरान तो वही चवे तो जेको दुनिया में एक दफा फोत थी चुको वरी हाणे दुनिया में जिंदा न तो थी सके। ही कुरान पाक जो अल्लाह जो आखिरी किताब नादिल थियल उन जो अटली फैसलो थियल पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी फैसलो बुधायल तो जेको इन दुनिया में एक दफा फोत थी हलो हाणे इन दुनिया में वरी न तो जिंदा रहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो इन्न बिल मदीना बेशक मदीने में जिन्नन कद अस्लमू जिन्नन इस्लाम कबूल कयो फ़इज़ा रअयतुम मिनल हवामि शैया जेॾीमहिल बि तव्हां पंहिंजे घरनि में कंहिं बि सूरत में को नाग ॾिसो को विछू ॾिसो को बि अहिड़ो नुक़सानदा जानवर ॾिसो फ़आज़नूहु सलासन उन्हीअ खे तव्हीं 3 दफ़ा हम कलाम थी करे उनखे चओ त जेकॾहिं जिन्ना थी तूं हलियो वञ जेकॾहिं जिन्ना फ़क़ीरा थी तूं हलियो वञ उन ते हमिलो पहिरियां डायरेक्ट न आहे करिणो। जेकॾहिं उहो हलियो वञे त सम्झो त उहो जिन हुयो उहो वियो हलियो पासो करे वियो। पर जेकॾहिं उहो जिन न हूंदो या जेकॾहिं शरीर शैतान सरकश जिन बि हूंदो तव्हां 3 दफ़ा उनखे चओ जेकॾहिं वञे थो त ठीकु आहे जेकॾहिं नथो वञे त फरमाई फ़इन बदा लकुम फ़क़्तुलूहु पोइ बि जेकॾहिं अञा ज़िद करे बीठो आहे त पोइ तव्हांखे इख़्तियार आहे तव्हां उनखे क़त्ल करे सघो था। पोइ तव्हां उनजे मथां ग़ालिब अची वेंदव वञा त जिन नागन जी शिकल में बचन था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जमल नमाज पढ़ंदा कयो नमाज जगह सुतरो रखंदा करियो। जेकॾहिं सुतरो ना आहे औरत गुज़री वई हली त तव्हांजी नमाज टुटी पवंदी। गॾह गुज़री वियो हलियो त तव्हांजी नमाज टुटी पवंदी। छो जो उन दौर में बाक़ायदगी मस्जिदनि जो निज़ाम ही 4 दीवारी कान हूंदी। ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन तक़रीबन दावत तबलीग ते निकतल हूंदा हुया के जिहाद ते निकतल हूंदा हुया के पंहिंजे कारोबार कम में कारे निकतल हूंदा हुया फसलनि बागनि में। जेकॾहिं जिते बि तव्हांखे नमाज जो टाइम थिए थो उते अज़ान ॾियो नमाज़ पढ़ो ऐं पोइ तव्हांखे सुतरो रखिणो आहे। जेकॾहिं न रखंदव त इहे शयूं तव्हांजे साम्हूं गुज़रंदियूं। वल कल्बुल अस्वद जेकॾहिं कारो कुतो गुज़रियो तॾहिं बि तव्हांजी नमाज टुटी पवंदी। साहबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा सफ़ेद कुतो आहे ॻाढ़ो कुतो आहे हेॾे रंग जो कुतो आहे चिट कमरो कुतो आहे छा इन्हनि सां बि नमाज टुटी पवंदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कारो कुतो शैतान आहे कारो कुतो जेकॾहिं अॻियां गुज़रंदो त नमाज टुटी पवंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कारो कुतो भी शैतान आहे। इहो जेॾीमहिल बि तव्हांजे साम्हूं अचे त हिनखे मारण जो हुकुम आहे ऐं ख़ुसूसन जेॾीमहिल नमाज़ जे साम्हूं अचे। तहिड़े हिसाब सां मुहद्दिसीन असलाफ बयान कयो आहे कारी ॿिली इहो बि जिन अथव शैतान अथव। ऐं अहिड़े हिसाब सां कसरत सां जेके कारा कपिड़ा पाइण वारा काराइण खे मोहबत सां शौक़ सां इख्तियार करण वारा मसनूआत कारियूं शयूं कसरत सां पाइण वारा अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जा जेके उलमा गुज़रिया उन्हनि इहा रहनुमाई कई त इहे बि शैतानी सिन्फ़ में आहे। हे क़ुरान हदीस इहा ॻाल्हि कान्हे इहो ॿुधाए छॾियां इहो हिकिड़ो उलमा जो नज़रियो आहे। पर कुरान हदीस मजा इहो साबित आहे कारो कुतो शैतान जिन आहे। कारो नाग या को भी नाग अचे तव्हां उन सां हम कलाम थियो मुमकिन आहे वो जिन हूंदो त हलियो वेंदो। जेकॾहिं जिन न हूंदो हक़ीक़त में उहो जानवर हूंदो या जेकॾहिं शरीर शैतान जिन हूंदो त तव्हांखे मारे सघो था उन ते तव्हीं ॻाल्हि बची वेंदो। अल्लाह से का दुआ है तो अल्लाह रब्बुल आलमीन मुख्य अमा के समझण अमल करने सलाह की तौफीक फरमाए। आमीन। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।